नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे का ख़बर ॾींदा आहियूं। ॻोठ करम खान मंगसी लॻ फ़कीर ॻोठ ठठो जे रवासी मोहम्मद कासिम मंगसी वलद मोहम्मद रमज़ान मंगसी करीम बख्श वलद सुलेमान मंगसी अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल राति मग़रिब टाइम ते मुंहिंजे वॾे भाउ सुलेमान मंगसी जे घर ते संदसि सालनि घर ते बिला जवाज़ चढ़ाई करे खेनि ऐं संदसि घरवारी मासूम ॿारनि समेत सभिनीनि खे तमामु घणी मारकुट करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो। हिननि चयो त मुंहिंजे भाउ जे सालनि जवाबदार हर हिकु न भाई खान अनवर अली शेर मगसी हाशिम रज़ाक वलद अला वराए मगसी सां गॾिजी मुंहिंजे भाउ खे मर्निंग कयो आहे, जेको सिविल इस्पताल मकली में ज़ेरे इलाज आहे। हिननि वधीक चयो त उहे जवाबदार असांखे मौत मां धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां तव्हांखे न छॾंदासीं। हिननि चयो त जेकॾहिं इन दौरान ॻोठाणा मौक़े ते पहुची मुंहिंजे भाउ ऐं संदसि घर वारनि खे न छॾाइनि हा त मथां जवाबदार मुंहिंजे भाउ ऐं घर भातियुनि खे बिट जान खां मारे छॾनि हा। हिननि चयो त मुंहिंजे भाउ सुलेमान ऐं संदसि फैमिली खे हिननि ज़ालिमनि खां बचायो वञे। हिननि चयो त असां ठठे थाणे ते NC कटाई पर 16 कलाक गुज़री वञण बावजूदि पुलिस का बि कार्रवाई न करे सघी ऐं जवाबदार आज़ाद घुमी असांखे वधीक धमकाए रहिया आहिनि। हिननि DIG हैदराबाद SSP ठठे खां मुतालबो कयो आहे त खुदारा असां सां इंसाफ़ करे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सज़ा ॾेई मुंहिंजे भाउ जे ख़ानदान खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।